शहदादपुर में म्यूनिसिपल इंतजामिया पारां हिकु भेरो ॿीहर हद दख़लनि जी आड़ में शहरियुनि खां अजा फुरण जी कोशिश। म्यूनिसिपल अमलदारनि शहर जे बस स्टैंड ते मुबैना कब्ज़ा करे अॼल दुकाननि खे ड्राइण जी आड़ में पोरियत अरबाब खासकेली जे घर के ड्राइण जी कोशिश कई। उन मौके ते घर धणी अरबाब खासकेली अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनिसिपल कमेटी वारनि बग़ैर कंहिं नोटिस ॾियण जे घर मथां क्रेन बीहारे अधु कलाक में घर खाली करण जो चयो आहे। हुन चयो त संदसि घर जी रजिस्ट्री ऐं दाख़िला मौजूद आहे, मूं को बि कब्ज़ो नाहे कयो। मुतासिर आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कई आहे। 10 रुपया गॾु करे मुंहिंजो टुकड़ो वरितो आहे, जंहिंजी मूं वटि रजिस्ट्री आहे, कागर आहे, खाता आहिनि, हर शइ मुंहिंजी क्लियर आहे। ऐं खणी वियुसि TM साहब वटि ॻोठ पहुतुसि, मूंखे चई त बाबा तव्हां जेको आहे 1 बजे मुंहिंजी ऑफिस में अचो। ऐं 1 बजे ऑफिस वियो आहियां। TM साहब मूंखे चयो त बाबा अली साहब 3 बजे ईंदो, तव्हां कागर खणी अचो, पोइ जेका ॻाल्हि हूंदी। ऐं वञा हुते ऑफिस में वेठो आहियां, पोइ हिते जेके ड्राइण वारा उन्हनि खे फ़ोन करे छॾींदुसि त इहो घर ड्राए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।